अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे रोंडो ऐं जाबिर खान खां हक़ीक़त पुछंदो। जाबिर खान हाणे चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाए वठंदो। सावल खान हाणे चाकर खान जी गुलामी कंदो। हैदर खान हाणे जाबिर वारनि सां गॾु हूंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां आवाज़ जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञे टाइम वेस्ट करण पिया करें हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे जाबिर खान ऐं रोंडे खे आमो साम्हूं कंदो ऐं उन्हनि खां अहिड़ी त हक़ीक़त पुछा कंदो जो हू हक़ीक़त में मुंझी पवंदा। ऐं पोइ चाकर खान खे साफ़ साफ़ इहो ॾिसण में ईंदो त इहे ॿई जेको आहे डूंगर खान ऐं रावल खान जा क़ातिल आहिनि। त पोइ चाकर खान उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे अंदाज़ो थो लॻे त तव्हां ॿई ॾोही आहियो, हाणे मां तव्हां ॿिन्हिनि खे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि। जाबिर खान चवंदो त असां तोखे सभु हक़ीक़तूं ॿुधाए छॾिया, हाणे तोखे बुरो लॻे या बुरो लॻे असां तुंहिंजे साम्हूं आहियूं, तूं असांखे जहिड़ी सज़ा ॾेई उहा ॾेई सघी थो। चाकर खान चवंदो जाबिर खान मां तव्हांखे ॿुधाए छॾिया त मां तव्हांखे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि जो तव्हां यादि रखंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे हाणे चाकर खान जो गुलाम बणिजी वेंदो ऐं चाकर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे जेको आहे मां तुंहिंजो माण्हू थी आहियां, तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मूंखे ज़मीन कुझु हर पिलाए ॾे त मां कायां। चाकर खान चवंदो त सावल खान मां तोखे हर पिला ज़मीन ॾींदुसि, हाणे तूं अॼु खां पोइ मुंहिंजो कमदार आहीं, तूं कमदारी कंदे रहंदे, तुंहिंजो नाम केर बि हाणे न मटाईंदो न ही तुंहिंजे मथां को हथ खणंदो। सावल खान चवंदो चाकर खान इहा तव्हांजी भलाई थी जो तव्हां मूं मिस्किन खे एतिरी इज़त ॾियो था। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे जाबिर खान सां मिलंदो। जाबिर खान हुनखे अहिड़ी त पटी पढ़ाए छॾींदो जो हैदर हमेशह हमेशह लाइ सावल जो दुश्मन थी पवंदो ऐं सावल खान खे मारण जी कोशिशि कंदो। ऐं जाबिर खान हुनखे अहिड़ा त पटी पढ़ाए छॾींदो जो हुन ॿिन्हिनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा कंदो ऐं हैदर ऐं सावल खान इहे पाण में अॻिते हली दुश्मन थी पवंदा, छो जो जाबिर खान हैदर खे अहिड़ी पटी पढ़ाए छॾींदो ऐं जाबिर खान उनखे सॼण कंदो पाण सां गॾु। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।